प्रोग्राम सिंध ऐं संगीत में मां आहियां किरण लगारी। उहे फनकार जेके तव्हां ॾिसण था चाहियो असांजे हिन प्रोग्राम सिंध ऐं संगीत में। सिंध जा मधुर आवाज़ हूंदा लाइव जेके हुक्मरानी कंदा आहिनि तव्हांजे दिलनि ते। हमेशा यार जी हुब रखो छदे दे सुहरानी हुब गडी वडी सीना शनिवारी ना वंदीना जे में आहे फोक रंग ऐं क्लासिकल रंग। यादगिरी न विसारींदा प्रोग्राम आहे सिंध ऐं संगीत सूमर ऐं अंगारो 4 खां 6 जे दरमियान मां हूंदमि तव्हांजी ख़िदमत में उहा बि लाइव। तुझको जज्बातों से क्या सजना तुझको जज्बातों से क्या तेरा ज़मीर तो सोया है आँख ही न रोई है दिल भी तेरे प्यार में रोया है आँख ही न रोई है दिल भी तेरे प्यार में रोया है हमने तेरी खातिर अपना सजना हमने तेरी खातिर अपना चैन सुकून भी खोया है आँख ही न रोई है दिल भी तेरे प्यार में रोया है आँख ही न रोई है दिल भी तेरे प्यार में रोया है आँख ही न रोई है दिल भी तेरे प्यार में रोया है। अस्सलाम वालेकुम मलिकार खुश आमदीद गुड इवनिंग एंड सलाम टू ऑल प्रोग्राम सिंध ऐं संगीत मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान किरण लगारी हिकु दफ़ा ॿीहर छुट्टियुनि खां पोइ वापसि आई होप कि तव्हां ठीकु ठाक फिट फाट मज़े में चाक चंबंदा ओबेसिटी ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम सिंध ऐं संगीत जेको तव्हांजी कॉल ऐं डेडिकेशन ते मबनी आहे। नाज़रीन कॉल करणु सां सूमर खां अंगारो 4 खां 6 दरमियान तव्हांजी ख़िदमत में लाइव आहियूं। रिपीट टाइम आहे छंछरु ठीकु आहे जी सुबुह 9 खां 11 जे विच में लेकिन हाणे वक़्तु थियो आहे ख़ूबसूरत सॉन्ग जो गाने खां पोइ वरी कंटिन्यूसली असांजी कचहरी हलंदी असां घर गॾु अॼु घर भाती करण इहो बि थोरो सरप्राइज़ आहे। मिलूं था गाने खां पोइ कारे नवां जो ॾिसंदा रहो सिंध टीवी छो त सिंध टीवी ॾिसणु ज़रूरी आहे छो त हीउ प्रोग्राम शुरू थी चुको आहे जंहिंजो नालो आहे सिंध ऐं संगीत।